蓝牙语连线。
तो जड़ा तुम गिर करे
अमर शहीद केड़े भी संत की न चवंदा आहियूं, सिर्फ़ कंहिंखे चवंदा आहियूं, संत कंवरराम साहिब लोके पारे मां सब कुछ
पातो राधा मनाया आया बाबत की प्यारी माया राधा मनाया मीरा मनाया आया बाबत की प्यारी माया लालन तुझे लाए पाया लालन तुझे लाए माया जयरी तेरी तुझी माया सतगुरु सावरा तुके पाए मां सब कुछ पातोआ ओ मंगलो नवा साल गायो दिलड़ी नवा साल गाईरा सतगुरु सावरा तुके पाए मां सब कुछ पातोआ ओ मंगलो नवा साल गायो बोलो गोदरी वाले घनश्याम की बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की ॾिसो हुनखे चऊं था अमर शहीद अमर माना जेके हमेशह लाइ अमर आहिनि उन्हनि खे गुज़ारे करे बि अॼु 90 साल थी विया 1939 में संत कंवरराम साहिब चोलो छॾियो सुबुह जो निकिता घर मां कंहिं गांव में विया हुते शादी हुई पर संत कंवरराम साहिब मारूई भॼन ॻाइनि था वो मारूई भॼन कॾहिं ॻाइबो आहे जॾहिं केरु गुज़ारे करण वारो हूंदो आहे पोइ कंहिं पुछियोसि भई साईं अॼु तव्हां ॿियो भॼन छो कयो गमीअ ते चई अॼु असांजी गमी थी बोलो गोदरी वारे शाम की सियाणी ॼाणण बाद उनखे ख़बर आहे कि उन्हनि जी मृत्यु थियण वारी आहे जेके ॿ माण्हू गोली हणण आया आहिनि उन्हनि खे ख़बर आहे भई हिननि वटि बंदूकूं आहिनि अचनि था संत का आशीर्वाद वठनि था ऐं चवनि था कि साईं हमको आशीष दो कि हम जिस काम के लिए आए हैं उस काम में हम कामयाब हो जाएं ऐं उन्हनि खे ख़बर आहे कहिड़ो कमु करणु आहे तॾहिं बि पाण उन्हनि खे आशीर्वाद ॾियनि था छो त सभु पहिरीं खां ई डिसाइडेड आहे कुझु बि असांजे चवण सां चेंज न थींदो लास्ट मंगल ते पाण कथा कईसीं महाकाल जी यादि आहे सभिनी खे साधू वञे थो पंहिंजे दोस्त सखा सां मिलणु कोशिशि करे थो मुंहिंजे दोस्त जी मृत्यु न थिए पर थी वेंदी वरी साधूअ जी मृत्यु महाकाल चएसि थो तुंहिंजी मृत्यु कीअं थींदी फांसीअ जे फंदे ते कोशिशि करे थो न थिए पर थी वेंदी असां पहिरीं खां ई गणियो पियो आहे संत खे ख़बर हुई कि अॼु मूंखे गोली हणणु आहे जॾहिं ट्रेन में वेठा त दरीअ जे पासां दरीअ जे तरफ़ उन्हनि जी सुपुत्री वेठी हुई उहो पाण ॿुधाए करे संत जीअं अंदरि आया चवनि था बेटा हितां उथी तूं हिते वेह मूंखे हिते वेहण ॾे दरीअ जे पासां वेहंदा दरीअ जे तरफ़ वेहंदा त ॿाहिरां गोली हिननि खे डायरेक्ट लॻंदी ॾिसो पाण उन्हनि खे सभु ख़बर आहे चाहिनि त बचाए सघनि पिया न पाण खे पर इहे छा कंदा आहिनि परमात्मा जी रज़ा ते राज़ी आहिनि जेको बि भॻवानु करे उहो सुठो वेंदा हुआ भॻत करणु जेको बि जमा थींदो हो उते अॻे माण्हू पैसा ज़ेवर ॾेई ईंदा हुआ संत कंवरराम साहिब में अख खणी न ॾिसंदा भई मां कंहिंखे ॾियां थो पोइ कंहिं पुछियोसि साईं तव्हांजूं त नज़रूं हेठि हूंदियूं आहिनि त तव्हां कॾहिं ॾिसंदा बि न आहियो मां कंहिंखे छा ॾिनो आहियां चवनि था इहो मुंहिंजो कान्हे इहो सभु कंहिं ॾिनो आहे परमात्मा ॾिनो आहे ऐं इहो मां कंहिंखे ॾियां थो अगरि मां हुनजी नज़रुनि में नज़रूं मिलाए करे ॾींदुसि त हुननि खे छा थींदो थोरो शर्म ईंदो भई असां वठूं इन करे मां छा कंदो आहियां नज़रूं हेठि हूंदियूं आहिनि जंहिंजे नसीब में जेको आहे उहो मां विराए छॾींदी आहियां कुझु बि घर न खणी ईंदा उन्हनि खे चयलु हुयो भई कुझु बि तव्हांखे मंदर जी शइ घर न खणी ईंदी छो त नंढे हूंदे हिकु टोपी उन्हनि खे वणी हुई सभिनी खे ख़बर आहे इहा कथा कंहिंखे न ख़बर आहे भई संत कंवरराम साहिब खे हिकु टोपी वणी हुई नंढड़ा हुया
समय में बस पई हुई उते सतन बरसां वो खड़ी करे घर हली वई जी वो टोपी खड़ी घर वया उनजो बुखार लहे हिकड़ी थी वो ॿ ॾींहं थी विया 3 ॾींहं थी विया आखिर माता वठी आई कंवरराम साहिब खे नंढड़े ॿार खे साईं सतरामदास साहिब वटि भई साईं हिन जो बुखार लहे न वेठो साईं सतरामदास न्यारनि था संत कंवरराम साहिब में ऐं चवनि था जेके टोपी चुराईंदा उहे बीमार रहंदा बोलो अमर शहीद संत कंवरराम साहिब की संत समझी विया नंढड़ा ॿार आहिनि पर समझी विया घर विया ऐं चुपचाप सां उहो टोपी खणी अची वरी हुते संतनि वटि रखी छॾियऊं ऐं बुखार छा थी वियो लही वियो छो त चवंदा आहिनि मंदिर जी जेका शइ आहे उहो रुक जा खना वो रुक जा खना वठण सवला आहिनि पर उन्हनि खे रिटर्न करणु ॾाढो ॾुखियो आहे सेवा कंदा हुआ संत कंवरराम साहिब नायण जी कबीलनि जी सेवा कंदा हुआ वो गॾु हिकु दोस्त बि हूंदो जॾहिं वापसि वेंदा हुआ गौशाला मां उते प्रसाद जी भरणी पई हूंदी जीअं हिते बि पई आहे बिस्किट जी भरणी उते फुलनि जी भरणी रखंदा हुआ उन ज़माने में संत कंवरराम साहिब टे चार चणा खणी करे खाई करे हली वेंदा हुआ पाणी पर उन्हनि सां गॾु हिकु दोस्त हूंदो हुननि जो उहो बि सेवा कंदो हो पर ईअं मुंहुं भरे भरे वेही करे खाईंदो हो ॼणनि में पेट भरणो आहे चवंदा आहिनि संतनि जे दर जो कण मिलियो माना मण मिलियो कहिड़े घर में असांजी तकलीफ़ खुली वञे असांखे ख़बर कान्हे असां लालच कंदा आहियूं त हे बि मिले हे बि मिले हे बि मिले पर हिकु कण में ई पंहिंजी क़िस्मत खुली सघे थी संत कंवरराम साहिब 2-2 कणा खाई करे फुलनि जा पाणी पी हली वेंदा हुआ जेको दोस्त हुयो उहो भले पियो खाईंदो भले पेट भरजी वञे त बि पियो खाईंदो पर संत कंवरराम खे वरी वरी सम्झाईंदा भई हीअ अथई रुक जा कणा तूं